बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह मुल्क। रुकू नंबर 1। उहो अल्लाह वॾी बरकत वारो आहे जंहिंजे हथ में सारे मुल्क जी बादशाही आहे ऐं उहो सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। अल्लाह उहो आहे जंहिं मौत ऐं हयाती पैदा कई उन्हीअ लाइ त अव्हांखे परखे त अमलनि जे करे तमामु चङो अव्हां मां केरु आहे ऐं उहो ग़ालिब बख़्शणहार आहे। अल्लाह उहो आहे जंहिं 7 आसमाननि खे तबिका तबिका बणायो ऐं ए ॾिसंदड़ तूं अल्लाह ॿाझारे जे बणावत में को फ़र्क़ु न ॾिसंदे पोइ वराए नज़र करे ॾिस त किथे का फोट ॾिसीं थो, पोइ वरी बि 2 भेरा ॾिस त ज़रूरु तुंहिंजी नज़र तोॾांहुं झकी थी थकिजी मोटंदी। ऐं बेशक दुनिया जे आसमाननि खे सितारनि जे ॾींहंनि सां सिंगारियो अथऊं ऐं उन्हनि खे शैताननि जे चुटण लाइ बि बणायोसूं ऐं शैताननि लाइ दोज़ख जो अज़ाब तयारु कयो अथऊं। ऐं जिन पंहिंजे पालणहार जो इनकार कयो तिन लाइ दोज़ख जी सज़ा आहे। इहा जाइ बुछड़ी आहे। जॾहिं खेनि दोज़ख में उछलियो वेंदो तॾहिं उन जूं गॾह जहिड़ियूं हींगूं ॿुधंदा ऐं इहो पियो उभामंदो जो कावड़ खां ॼण त इजो थो फाटे। जंहिं महिल कंहिं टोलीअ खे उन में पियो विझिबो तंहिं महिल दोज़ख जा दारोगा उन्हनि खां पुछंदा त अव्हां वटि को ड्रेजारींदड़ पैगंबर न आयो हो छा? चवंदा हाओ, बेशक असां वटि ड्रेजारींदड़ आयो हो, पर उनखे कूड़ो ॼातोसूं ऐं चयोसूं त अल्लाह का बि शइ न लाथी आहे। अव्हीं त रुॻो वॾी गुमराहीअ में पियल आहियो। ऐं चवंदा त जेकॾहिं असीं ॿुधूं हां या सम्झूं हां त दोज़खियुनि जी टोलीअ में कॾहिं दाख़िल न थियूं हां, पोइ पंहिंजो ॾोहु पाण मञींदा। पोइ दोज़खियुनि ते लानत हुजे शाद। बेशक जेके पंहिंजे पालणहार खां परपुठ ॾुजंदा आहिनि तिन लाइ बख़्शिश ऐं वॾो अजर आहे। ऐं पंहिंजी ॻाल्हि ॻुझी ॻाल्हायो या उहा पधरी चओ त बेशक अल्लाह सीननि जो ॻुझ ॼाणंदड़ आहे। जंहिं पैदा कयो सो कीअं न ॼाणंदो ऐं उहो उन्हीअ नज़र वारो ख़बर रखंदड़ आहे।